वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सां मुमलकती वज़ीर मुस्तदिक मलिक जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मुख़्तलिफ़ मामलनि समेत मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर जो चवणु हो त सिंध में गैस जो वॾो बहरान आहे। हिन वक़्तु गैस जी लोड शेडिंग बि जारी आहे। रमज़ान महीने में गैस जी लोड शेडिंग सबबि रोज़ेदारनि लाइ वॾो मसइलो पैदा थी वञे थो। हुन जो वधीक चवणु हो त सिंध जो हक़ आहे त हितां निकिरंदड़ गैस ॾिनी वञे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सां मुमलकती वज़ीर मुस्तदिक मलिक मुलाक़ात कई। मुलाक़ात में मुख़्तलिफ़ मामलनि समेत मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं थियूं। वॾे वज़ीर जो चवणु हो त सिंध में गैस जो वॾो बहरान आहे। हिन वक़्तु गैस जी लोड शेडिंग बि जारी आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सां मुमलकती वज़ीर मुस्तदिक मलिक जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मुख़्तलिफ़ मामलनि समेत मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, पेट्रोलियम वारे मुमलकती वज़ीर डॉक्टर मुस्तदिक मलिक जी वज़ीर आला हाउस जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सां मुलाक़ात थी आहे। हिन मुलाक़ात में एनर्जी वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख ऐं ॿिया सरकार सां लाॻापियल अहम अमलदार बि शामिल हुआ। अॼोकी मुलाक़ात में वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सिंध सूबे अंदरि गैस जी खोट जे हवाले सां वफ़ाक़ी सरकार जे हले मसइलो रखियो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध में गैस जी शदीद खोट आहे। लोड शेडिंग कई वञे पई, जंहिंजे करे सॼी सिंध में माण्हू परेशान आहिनि। ख़ासि तौर ते इफ़्तार ऐं पहिरीं जे वक़्तु बि लोड शेडिंग जे करे रोज़ेदारनि खे तकलीफ़ थिए पई। सिंध वासी गैस जे हवाले सां सख़्तु क़िस्म जी तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वॾे वज़ीर अॼु वफ़ाक़ी सरकार जे आॾो इहो इशू रखियो आहे ऐं वाज़े कयो आहे त सिंध मां गैस जी 62 खां 63 सैकड़ो मजमूई तौर ते मुल्की पैदावार आहे, पर सिंध खे जेको हिसे जो गैस आहे उहो बि नथो ॾिनो वञे, जॾहिं त कानून ऐं आइन मूजिबि गैस सिंध मां पैदा थी रहियो आहे। इन करे पहिरीं प्रायोरिटी सिंध जी जेका गैस वारी ज़रूरत आहे उहा पूरी कई वञे। अॼु वॾे वज़ीर हिन मुलाक़ात में वफ़ाक़ी सरकार खे इहो ॿुधायो आहे त सिंध सूबे जे तरफ़ां 1000 स्कीमूं 2010-11 में मंज़ूर थियूं, पर अञा ताईं उहे 1000 स्कीमूं गैस जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अमल न थी सघियो आहे। रोले जो शिकार आहिनि वफ़ाक़ी सरकार जे। ठीकु आहे गाज़ी झंडीर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।